शोभ मणी दो सारी सिंध में जीडीए जो सितारो नाकाम थींदा सब सिंध जा वेरी वोट खटी दो पगारो। जीडीए पारां संजोरो तालके जे यूसी बटूर ते नौजवान शख्सियत बाकिरदार इंसान हमेशा फंक्शनल लीग लाए अणथक मेहनत कंदड़ जाखोड़ी किरदार इलाइक़े जी बहितरी ऐं तरक्की जी वसी सोच रखंदड़ फ़कीर साईं बख्श वसाण जे भाइटे फ़कीर शहजाद वसाण खे पहिरियों भेरो उम्मीदवार बराए चेयरमैन ऐं रईस मंसूर लगारी खे उम्मीदवार बराए डिस्ट्रिक्ट काउंसिल फ़कीर रुस्तम भट्टी जनरल काउंसिलर नामज़द कयो वियो आहे। अचो त सभु गॾिजी हिन अणगणियल ख़ूबियुनि जे मालिक खे कामयाब करियूं। संदसि इंतख़ाबी निशान तारो आहे पारां रईस एजाज़ हुसैन लगारी सरदार फारूक लगारी। शोभ मणी दो सारी सिंध में जीडीए जो सितारो नाकाम थींदा सब सिंध जा वेरी वोट खटी दो पगारो।